बदीन में रिपोर्ट करे अल्ताफ़ मेमण। बदीन पेटे अलिफ सिटी के सदर उस्ताद ख़ालिद रुस्तमानी, साईं शकील मेमण, साईं गुलो मेमण, साईं वलीदाद गाडाई नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असांखे कोर्ट सगोरी तरफ़ां जेके अहकामात मिलियल हुआ उन्हनि जी पासदारी कंदे असां कुछ वक्त अॻु इलेक्शन जा फॉर्म वरिता। फॉर्म कंप्लेंट कयो पर असांजे मुदे मुक़ाबिल कंहिं बि फॉर्म न भरायो। असां बिना मुक़ाबले जे चूंडिजी आयासीं। मौजूदा वक़्त में हिकु ग्रुप जाॻियो आहे जेको चवे थो असां इलेक्शन था करियूं, फॉर्म था भरियूं, पर फॉर्म वठण कोन आया। वरी मुख़्तलिफ़ ग्रुपनि में सोशल मीडिया ते फॉर्म वठण जा फ़ोटो पिया रखनि, पर जॾहिं असां गरीबाबाद हाई स्कूल जे हेडमास्टर खां पुछा कई, उन ई ॿुधायो त इहे उस्ताद आया बिल्कुलु हुआ पर फॉर्म वठण जी ॻाल्हि न कई, सिर्फ़ु मिली फ़ोटो कढाए हलिया विया हुआ। उस्ताद ख़ालिद रुस्तमानी नेशनल प्रेस क्लब बदीन ते अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुखालिफ़त करण बजाए ऐं उन ग्रुप खे चवंदसि असां सां गॾु अचो, गॾिजी कमु करियूं। जेकॾहिं इलेक्शन करणी आहे तॾहिं बि इलेक्शन क़वानीन त अचो, असां हर क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु आहियूं। फज़ूल प्रोपेगेंडा करण खां परहेज़ कयो वञे।